بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो برنامج आहे जेको फदाइल अल-अमाल जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे शयूं फरमाए थो त ही कयो ऐं ही भलियूं आहिनि ऐं उन में असांखे तरग़ीब ॾिए थो। उन जी असीं थोरी शरह मुख़्तसर करे थो असांखे जल्दी जल्दी ॿुधाईंदा था वञूं त इन्हनि में असां सिखूं, असां पंहिंजी ज़िंदगी आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो हिकिड़ो अदब सिखंदा वञूं त ॾाढो भलो थींदो। हीउ जेको अॼु आहे अदब असांखे जेको नबी करीम फदाइल अल-अमाल में ॿुधाए थो त फ़ज़्लु हुस्नुल ख़ुलुक़ अन्नहु मिम्मा युदख़िलुल जन्नह, जेको इख़लाक़ पंहिंजो भलो थो करे ऐं ठाहे थो इख़लाक़। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में ॾिसो छा छा असांखे बारे में चए थो। पहिरियों हदीसूं तकिड़ियूं तकिड़ियूं ॿुधाईंदो, तमामु घणियूं आहिनि पर मुख़्तसर करे ॿुधायूं था त नबी करीम फरमाए थो इन मिन ख़ियारिकुम अहासिनुकुम इख़लाक़। हीअ रिवायत सही मुस्लिम जी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त इन मिन ख़ियारिकुम, तव्हां में बहितर माण्हू उहे आहिनि जंहिंजो तव्हांजो इख़लाक़ भलो आहे। इहा रिवायत मुस्लिम जी आहे। ॿी अबू हुरैरा जी रज़ियल्लाहु अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा बि रिवायत करे थो عن أبي هريرة رضي الله عنه قال سئل الرسول صلى الله عليه وسلم عن أكثر ما يدخل الناس الجنة। अबू हुरैरा चए थो त सहाबिन पुछियो या रसूल अल्लाह कहिड़ी घणी शइ इंसान खे जन्नत में दाख़िल कंदो, उहो जन्नत दाख़िल कंदी त चई त तक़्वा अल्लाह जो इंसान परहेज़गार थिए ऐं अल्लाह जो मुत्तक़ी थिए, व हुस्नुल ख़ुलुक़ ऐं इख़लाक़ भलो जेको इंसान जो हुजे। वसुइल अन अक्सर मा युदख़िलु अन्नास अन्नार, ऐं सहाबिन पुछियो रसूल अल्लाह जेको इंसान वधि में वधि जेके इंसान खे गुनाह दोज़ख ॾे वठी था वञनि त नबी करीम छा फरमायो अल-फ़म वल फ़र्ज, जेको इंसान ज़ुबान सां जेको ॻाल्हाए थो ऐं जेको जी पेशाब जी जॻह जेकी आहे पेरनि जे विच में आहे, इहा शइ जेकी आहे इंसान खे दोज़ख ॾे वठी थी वञे। इहा जेकी रिवायत तिरमिज़ी जी आहे ऐं अल्बानी इन खे सिहत ॾिनी आहे। वरी ॿी बि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मा मिन शैइन अथक़लु फ़ी मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामा मिन हुस्निल ख़ुलुक़। त नबी करीम फरमाए थो क़यामत ॾींहुं तोराई में मीज़ान में ॻरी शइ कहिड़ी आहे या रसूल अल्लाह? चए थो उहा आहे अल-क़ियाम मिन हुस्निल ख़ुलुक़, इख़लाक़ भलो जंहिंजो आहे त उहो तोराई में वज़न में इंसान खे अॻिते ॾाढी कमी ईंदी। मिन हुस्निल ख़ुलुक़ व इन अल्लाह, ॾिसो नबी करीम फरमाए थो इन अल्लाह ला युबग़िदुल फ़ाहिशल बज़ी, अल्लाह खे पसंदि न आहे जेको ॻाल्हाइण जो किनो हूंदो आहे, अल-फ़ाहिश अल-बदी, जंहिंजा लफ़्ज़ रुगो किना हूंदा आहिनि, गंदा हूंदा आहिनि ऐं जेको रुगो हुन जो ॻाल्हाइण इंसान अॻे खे तकलीफ़ ॾींदो आहे। इहा रिवायत तिरमिज़ी जी, इन जी बि रिवायत सही आहे ऐं सहाहुल अल्बानी। ॿी बि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। दोस्तों हदीसूं तमामु घणियूं आहिनि, मुख़्तसर करे ॿुधायूं था त ॾिसो असीं सिखूं फ़ज़ाइल अल-अमाल मां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन्नल मुमिन ला युदरिकु बिहुस्नि ख़ुलुक़िही दरजत अस्साइम वल क़ाइम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मोमिन जेको मुस्लमान आहे पंहिंजे इख़लाक़ सां एतिरो दर्जे ते पहुचंदो जीअं रोज़ा माण्हू के छॾनि नथा ऐं जेके राति ॾींहं तहजुद था पढ़नि उन्हनि खे पहुची वेंदो इंसान जेके पंहिंजे तआमुल मां उथणु वेहणु माण्हुनि सां ॻाल्हाइणु बाज़ार में ॿनिनि में किथे बि इख़लाक़ सुठो हूंदो। इहा रिवायत अबू दाऊद जी ऐं अल-अल्बानी इन खे सही दर्जो ॾिनो आहे। अञा बि हदीसूं आहिनि जेके ॿुधाईंदा था हलूं दोस्तनि खे। हिकिड़ी हदीस आहे जेके उहा बि अबू दाऊद जी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अकमल मुमिनीन ईमानन अहासिनुहुम ख़ुलुक़ा, मोमिन पूरो इख़लाक़ वारो पूरो जेको हूंदो उन जंहिंजो इख़लाक़ भलो हूंदो। इहा बि रिवायत अबू दाऊद जी आहे। ऐं ॿी बि हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो इन अक़रबकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामा, मूंखे क़यामत ॾींहुं वेझे में वेझो मूंखे जेको चाहे त मुंहिंजे वेझे हुजे अहासिनुकुम अख़लाक़ा, जेको इख़लाक़ जंहिंजो भलो हूंदो उहो मुंहिंजे वेझे हूंदो। अख़लाक़ा अल-मुवत्तऊन अकनाफ़ा अल्लज़ीन यअलफ़ून व युअलफ़ून। इहा रिवायत तबरानी जी आहे ऐं हदीस सही आहे। नबी करीम फरमाए थो उहे कहिड़ा आहिनि इहे जेके इख़लाक़ सुठो था कनि। अल-मुवत्तऊन, हर को उन सां माण्हू वेहंदो त उनखे ॾिसंदो त सवलो माण्हू आहे ऐं खिले ॻाल्हाए थो, भोग करे थो ऐं मोह किनो कोन्हेसि। अकनाफ़ अल्लज़ीन यअलफ़ून युअलफ़ून, हर कंहिं सां माण्हू उहे दाख़िल थी वेंदा ऐं वेही रहंदा त उहो सभु को चवंदो यार हीउ ॾाढो भलो माण्हू आहे। ऐं ॼण की मां पुराणे टाइम खां वठी सुञाणासि। इहो इब्न कसीर बिदाया निहा में बि मुवत्तऊन जे बारे में चए थो त इन जी हक़ीक़त कहिड़ी आहे। इहो इंसान जेके सवला हूंदा जीअं न हंधु सवलो हूंदो आहे माण्हू उन ते सुम्हंदो आहे त ख़बर ई कान पवंदी आहे त हीउ केॾो नरम आहे हंधु। इहो इंसान ईअं हुजे मुवत्तऊन अकनाफ़, त इहो जेके न केरु तुंहिंजे भरिसां केरु सुम्हे त ईअं तोखे ख़बर न पवंदी त मुंहिंजे भरिसां कंहिं खट ते केरु सुतो पियो आहे या न। छो
तोखे न तकलीफ़ ॾियणु चाहींदो, न तोखे कहिड़ी तकलीफ़ जा महसूस बि न कंदो। ऐं नबी करीम जी ॿी बि हदीस आहे, इन मिन अहब्बकुम इलैया, अल्लाह नबी करीम फरमाए थो मूंखे प्यारे में प्यारो, व अक़रबकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियाम, मूंखे प्यारो उहो माण्हू हूंदो ऐं क़यामत ॾींहुं मुंहिंजे वेझे हूंदो, अहासिनुकुम इख़लाक़, जेके इख़लाक़ भले वारा हूंदा, व इन अबग़दकुम इलैया, ऐं मूंखां जेके परे, मूंखां जेके मां जंहिं मां बेज़ार आहियां ऐं परे हूंदा मूंखां, व अबअदकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामा, ऐं क़यामत ॾींहुं मुंहिंजे मजलिस खां परे हूंदो, असरसारून, जेको घणो ॻाल्हाइनि था, वल मुतशद्दिक़ून, ऐं ॻाल्हियूं तेज़ कंदा, ऐं ॻाल्हियूं जेके हुननि खावड़ हूंदनि, वल मुतफ़ैहिक़ून। क़ालू या रसूल अल्लाह, नबी के सहाबी पुछो त अलिमना असरसारून, सरसारून जेको घणो ॻाल्हाइनि था, असीं उन्हनि जी ख़बर पइजी वई, वल मुतशद्दिक़ून, उन्हनि खे बि असीं सम्झी वियासीं, जेके पंहिंजी ॻाल्हि करे बीही रहंदा आहिनि उन ते ज़ोर ॾेई, फमा अल मुतफ़ैहिक़ून, बाक़ी इहे मुतफ़ैहिक़ून या रसूल इहे छा आहिनि, त नबी करीम चयो जंहिंमें वॾाई आहे, अल मुतक़ाल हुमुल मुतकब्बिरून, रिवायत तिरमिज़ी जी आहे, इहा बि हदीस सही आहे। त ॾिसो न, इन्हनि शयुनि में केॾो अलाह रसूल इन शइ में ख़ुशि आहिनि, जंहिंजो इंसानु जेको ख़ुशि हूंदो। इब्न मुबारक चए थो त इंसानु जेको सदाईं जंहिंसां मिलंदे न खिली ॻाल्हाईंदी ऐं मुंहुं हिकिड़ो सुठो लॻो पियो हूंदुसि, खिलणो हूंदुसि, ऐं के माण्हू मिलंदे त मुंहुं अहिड़ो किनो लॻो पियो हूंदुसि ॼण की तूं उनजो हक़ु खाए वेठो आहीं। इहे शयूं, इहे जेके इंसानु सिखे ऐं इहो कोशिशि करे त सदाईं जंहिंसां बि मिले खिली ॻाल्हाए, ऐं उन सां बस्ततल वजह, यानी हिकिड़ो मुंहुं सुठो करे हुननि सां ॻाल्हाए, खिली ॻाल्हाए, ख़ुशि मरहबा करे, त अॻियों जेको ख़ुशि थी वेंदो, छाजे लाइ, उहो सम्झंदो त यानी हीउ मूं प्यारो आहे, कहिड़ो पको न आहे, कड़क माण्हू न आहे। के चवंदा आहिनि यार असांजो माण्हू ही कड़क अथई, ॾाढा ईअं पका अथई, की असीं हुननि खां फ़क़्रु वठण था वञूं या छा। ॾिसो, खिली ॻाल्हाइण वारो माण्हू नबी करीम खे बि पसंदि, अलाह खे बि पसंदि, त इहो इख़लाक़ माण्हू सिखे ऐं इहो सिखी सघंदो इंशा अल्लाह। ॾुखी ॻाल्हि कान्हे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए इहे शयूं असीं सिखूं ऐं पंहिंजे पाण ते इहे शयूं आणियूं, त नबी खां असीं हबीब खां क़यामत ॾींहुं बि वेझो हुजूं, अल्लाह बि असां ते राज़ी थिए। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।